मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदन यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फ़ी वुजूहिहिम मिन असरिस सुजूद। हर किस्म की हमने सना अल्लाह मालिकुल अल्लाह ज़ुल जलाल वल इकराम वहदहु ला शरीक लहु जिला। दुरूद सलाम उजन प्यारे पैगंबर साकी कौसर इमामुल अंबिया खातमुल अंबिया खतीबुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मुख्तसर हमदे सलात का बाद खुश नसीब आए हुए माण्हू जिन्हनि जी सुबुह रब जी बंदगी में थींदी आहे, जेके निंड मां उथंदे ई सब खां पहिरियां पंहिंजे पालनहार खे यादि कंदा आहिनि, जिन्हनि जूं उंदाही जो रातियूं अल्लाह जे यादनि में बसर थींदियूं आहिनि, जेके तहज्जुद सहरी जे औकात ऐं लम्हात में ततजाफा जुनूबुहुम अनिल मसाजिअ यदऊन रब्बहुम खौफन व तमआ पंहिंजे बिस्तरनि खां अलॻि थी वञनि था, नमाज़नि में, क़ियाम में, रुकू में, सजदे में, दुआउनि में पंहिंजे पालनहार रब्बुल आलमीन खे यादि कनि था। वॾा सआदतमंद आहिनि उहे इंसान जिन्हनि कमकार कंदे अल्लाहु अकबर जी सदा ॿुधी उन कम खे फिलफौर उते छॾे अहकमुल हाकिमीन जी अदालत में रब्बुल आलमीन जे घरनि मस्जिदनि में हासिल ॾियनि था। वॾा खुश नसीब आहिनि उहे इंसान जिन्हनि दुनिया खे बाद में रखियो आहे, दीन खे पहिरियां रखियो आहे। उन खे मालूम आहे कि अल्लाह अकबर जी सदा ऐं हय्या अला सलाह जो सद बिज़ाहिर त मुंहिंजी मस्जिद जो हिकिड़ो मौज़िन आहे, बिज़ाहिर को सादड़ो सुगड़ो हूंदो, अकेलाई में तन्हाई में रहण वारो हूंदो, दुनिया वारा ख़बर नाहे उनखे छा छा कहिड़ा भला बुरा लक़ब ॾींदा हूंदा, पर जॾहिं ही ॿुधे तो हय्या अला सलाह, हिंजो अक़ीदो आहे ही सॾण वारो अल्लाह ॾांहुं सॾे, ही कासिद अल्लाह जो कासिद, ही दावत ॾियण वारो अल्लाह जी तरफ़ दावत ॾिए पियो, ही पंहिंजो सभु कुझु छॾे अल्लाह रब्बुल आलमीन जे दर ते ईंदो आहे। मुसलमानो नमाज़ सां मोहब्बत करणु सिखो, क़ियाम रुकू सजदे सां मोहब्बत करणु सिखो। मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम नंढड़े ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे हंध में खणी आयो आहिनि, ॾिसण वारा ॾिसी ताजुब ऐं हैरानगी में चवण लॻा, ए मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम ही छा थी वियो? मां कान अबूके वरा सौ, तुंहिंजो बाबा त बुरो माण्हू कोन हो, वमा कानत उम्मुके बग़िया, बग़ैर निकाह जे ही ॿारड़ो खणी आई आहे, तुंहिंजी अमड़ बि त अहिड़ी कान हुई, आख़िर तोखे छा थी वियो आहे? मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम जवाब में चवनि थियूं, ख़ामोश रहियो, को जवाब ज़बान ते कोन आयो। अल्लाह फरमाए थो फ़अशारत इलैहि, मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम उन नंढड़े मासूम ॿारड़े ॾांहुं इशारो करे चयो, क़ालू कैफ़ नुकल्लिमु मन कान फ़िल महदि सविया, चवण लॻा ही नंढड़ो चंद ॾींहंनि जो मासूम ॿारड़ो ॻाल्हाईंदो त भला छा ॻाल्हाईंदो? आउं सम्झां थो महफ़िल में सन्नाटो हूंदो, एतराज़नि जा तीर ऐं निश्तर जेके हलिया मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात ते हलिया। अम्मा मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम भी कोन थी ॻाल्हाए,
उन अमड़ सां गॾु को वकालत करण वारो वकील बि कोन्हे, उन अमड़ सां गॾु उन तहफ़ुज़ ऐं नामूस जो बयानु करण वारो को ख़तीब बि गॾु कोन्हे। हाणे ॻाल्हाए त केरु ॻाल्हाए, हिन मासूम ॿारड़े ॾांहुं इशारो थी वियो आहे, ॾिसण वारनि ॾिठो थिए, ॿुधण वारनि ॿुधो थिए, ऐं उन मासूम ॿारड़े ॻाल्हाइणु शुरू कयो, क़ौल इन्नी अब्दुल्लाह, आऊं अल्लाह जो बानो आहियां, आतानियल किताब, मुंहिंजे रब मूंखे किताब ॾिनो आहे, वजअलनी नबिया, मुंहिंजे रब मूंखे नबी ठाहियो आहे, ऐं अॻी ॻाल्हि वऔसानी बिस्सलाति वज़काति मा दुमतु हय्या, जेसीं ताईं आऊं ज़िंदा रहंदुसि मुंहिंजे रब मूंखे निमाज़ ऐं ज़कात जी वसीयत कई आहे। ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारो अमड़ जी हंज में ईसा अलैहिस्सलाम जो ख़िताब आहे। अहिड़ो ख़िताब आहे त अहिड़ो ख़िताब को ख़तीब कोन करे सघंदो, पर उन ख़िताब जो हिकिड़ो जुमिलो आहे, मुंहिंजे रब मूंखे निमाज़ जी वसीयत कई आहे। असांखे पाण खे ॻोठ वारनि खे अल्लाह पंहिंजे हाल ते रहम करे, ख़बर नाहे छा थी वियो, न पंहिंजी निमाज़ जी फ़िकिर रही, न औलाद जी निमाज़ जी फ़िकिर रही, न अहलो अयाल के नमाज के सबक ऐं दर्स पाण ॾेई सघियासीं। अल्लाह अकबर, ही पूरो काफ़िलो बेनमाज़ी आहे, पूरो ख़ानदान बेनमाज़ी आहे, पूरो घराणो बेनमाज़ी आहे, पर ॿिए पासे अल्लाह जे क़ुरान के पढ़ो था, रब्बुल आलमीन पंहिंजे खलील जो तज़किरो कयो आहे। अल्लाह जो खलील अल्लाह खां सॾु कंदे दुआऊं घुरे पियो, अल्लाह खां घुरे छा थो, चए थो रब्बि जअलनी मुक़ीम अस्सलाति व मिन ज़ुर्रियती, ए मुंहिंजा अल्लाह मूंखे बि निमाज़ जो पाबंद ठाहे ॾिया, मुंहिंजी औलाद खे बि निमाज़ जो पाबंद ठाहे। छा पाण ई घुरूं था, छा पाण अल्लाह कबुल हाकिमीन खां ईअं सवाल कयूं था, छा पंहिंजी ज़बान ते अहिड़ा सॾई सवाल बि अचनि था। सही बुखारी किताब अहादीस लंबिया जो मंज़र आहे, इब्राहीम अलैहिस्सलाम का संदस घरवारी सारा अलैहिस्सलाम बादशाह घुराए वरिती आहे, ॿई हिक ॿिए खां अलॻि आहिनि, ॿिन्ही जी का मुशावरत कोन थी आहे, ॿिन्ही जी का प्लानिंग न आहे त हाणे छा करिणो आहे। लेकिन हदीस जा अल्फाज़ आहिनि, जीअं बादशाह बुरे इरादे सां अॻिते वधियो आहे, नबी अलैहिस्सलाम फरमाइनि था क़ामत व तवज़अत, सारा अलैहिस्सलाम फौरन उथियूं, वज़ू कयूं ऐं अल्लाह जे साम्हूं निमाज़ पढ़ण लॻी। गॾु केरु कोन्हे, को हिफ़ाज़त करण वारो कोन्हे, का बि सिक्योरिटी कोन्हे, तहफ़ुज़ात जो को बि इंतज़ाम कोन्हे, लेकिन अल्लाह जो दर त खुलियल आहे, उन अहकमुल हाकिमीन जो दर त खुलियल आहे, उन अरहमुर राहिमीन जो दर त खुलियल आहे, वो मुनीब साइलीन सॾण वारनि जा सॾ फिलफोर ॿुधण वारो आहे। वक़ामत तुसल्ली, वज़ू कयूं ऐं निमाज़ पढ़ण लॻी वियूं, अल्लाह निजात ॾेई छॾी। जॾहिं मोटी आहियूं, हदीस जा अल्फाज़ आहिनि, जीअं नज़र पई ॾिठूं त इब्राहीम अलैहिस्सलाम निमाज़ में आहे। अल्लाहु अकबर, इब्राहीम अलैहिस्सलाम निमाज़ में मसरूफ़ आहे, सारा अलैहिस्सलाम निमाज़ में मसरूफ़ आहिनि। ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारो पैगाम आहे, तव्हांजे रिज़्क़ जा मसला आहिनि, हल निमाज़, तव्हांजे घर में फितना आहिनि, हल निमाज़, रिज़्क़ में बेबरकती आहे, हल निमाज़, दुआउनि जी क़बूलियत चाहियो था, हल निमाज़, अल्लाह जे साम्हूं वेझा थियणु चाहियो था, हल निमाज़। मुसलमान अल्लाह ॾांहुं मोटी अचो, रब्बुल आलमीन ॾांहुं मोटी अचो, ऐं अर्श जे रब जी ज़ात जो कसम आहे, अक़ीदत तौहीद खां बाद जेकॾहिं अल्लाह जे वेझो थियण जो इंतहाई को बेहतरीन ज़रियो आहे निमाज़। निमाज़ खां वधीक को ज़रियो कोन्हे। हैरत थींदी आहे, ताजुब थींदो आहे, यार सभु मुसलमान आहियूं, सभु बेनिमाज़ी आहिनि, मुसलमान ऐं बेनिमाज़ी, ॻाल्हि सम्झ में अचे पई। नबी जो उम्मती बेनिमाज़ी, पढ़े तो ला इलाहा इल्लल्लाह, आहे बेनिमाज़, पढ़े तो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पर आहे बेनमाज़ी। याद रखो, इमामुल अंबिया जे दौर में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा किराम में अहले बैत जी शख्सियात में हिकिड़ो माण्हू बेनमाज़ी हो,
हिकिड़ो बि माण्हू बेनमाज़ी ही पाण ग़लती ग़लती खां पोइ वरी बि ग़लती, सॼी ज़िंदगी पर ग़लती, ऐं अल्लाह असांजे हाल ते रहम करे शायदि ज़िंदगी जूं सभु निमाज़ूं रहिजी। सच ॿुधायो, हींअर मस्जिद माशाअल्लाह वज़ू खाने ते भरियल आहे, निमाज़ में घणा हूंदासीं। वरी सोचो ही ॻोठु माशाअल्लाह मुसलमाननि जो ॻोठु आहे, निमाज़ फजर में पाण घणा हूंदासीं, केतिरा हूंदा? अफ़सोस जी ॻाल्हि कोन्हे, हैरत जी ॻाल्हि कोन्हे। ऐं चवां थो अफ़सोस ऐं हैरत त हलकड़ा ऐं थोरा लफ़्ज़, पर अल्लाह जो कसम ही रोअण जी ॻाल्हि आहे। अल्लाह जे साम्हूं ॻोढ़ा करण जी ॻाल्हि आहे त सॼो ॻोठु बेनमाज़ी, सभु जा सभु मुसलमान बेनमाज़ी, पूरा घराना मुकम्मल ख़ानदान बेनमाज़ी। अल्लाह मूंखे हिदायत, अल्लाह मूंखे हिदायत, एक एहसास पैदा थे, एक जज्बो पैदा थे, दिल में अंदर ज़मीर में को आवाज़ उजागर थी वने, असां 5 वक्तन जा नमाज़ी बणजी वने। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो ख़ादिम अनस रज़ियल्लाहु अन्हु, असां जा एहसास को खबर ना है काॾे हलिया विया, अकेला वेठा, तन्हा वेठा, गॾ केर बि कोन्हे, अकेला वेही रोअन पिया। साईं जो आवाज़ थोरो घटि कयो, आवाज़ थोरो घटि कयोसि, थोरो घटि कयोसि। अकेला वेही तन्हाई में रोअन पिया, को सबब, का ॻाल्हि, को मसलो, का गमज़दा करण वारी ॻाल्हि, कहिड़ी का फोतगी थी आहे, को बेजे माइट जो विछोड़ो थी वियो आहे। अहिड़े गम में तन्हाई जे आलम में निढाल छो वेठा आहिनि? पुछियो वियो अनस रज़ियल्लाहु अन्हु छा लाइ रोई रहिया आहियो? चई मूंखे यादि ईंदो आहे महबूब मोहम्मद जो ज़मानो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़मानो यादि ईंदो आहे। केॾा नेक मुत्तकी परहेज़गार मुसलमान हुया, केॾा पक्का पुख्ता पाबंद निमाज़ी मुसलमान हुया। ऐं नबी जे ज़माने जे ॻाल्हियुनि मां जेकॾहिं मुंहिंजे हिन ज़माने में का ॻाल्हि बची वई आहे, उहा निमाज़ बची वई आहे। पर जॾहिं निमाज़िन जी निमाज़ जे हाल ते आउं नज़र करियां थो, मूंखे रोअण अची वेंदो आहे त निमाज़ी माण्हुनि जो कहिड़ो हाल थी वियो। मुसलमानों सोचो, ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारो सोचो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ने उम्मतियो सोचो, खादिम रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तन्हाई में वेही रोन पिया त असांजे मुआशरे में निमाज़ जो कहिड़ो हाल थी वियो आहे। ऐं ॻोठ जे वॾेरे अॼु ताईं सोचो बि कोन्हे त मुंहिंजो सॼो ॻोठ बेनिमाज़ी। ॻाल्हि ॿुधण वारा ॿुधंदा हूंदा, फ़ैसिला करण वारा फ़ैसिला कंदा हूंदा, मसाइल खणी अचण वारा मसला खणी ईंदा हूंदा, जरगा बि थियनि था, फ़ैसिला बि थियनि था, वॾा बि मौजूदु आहिनि। ऐं सम्झां थो ॻोठ जे वॾेरे खे अनस रज़ियल्लाहु अन्हु जी सुन्नत ते अमल करणु खपे। तन्हाई में वेही रोए त मुंहिंजे ॻोठ खे छा थी वियो आहे, बेनिमाज़ी छो? मस्जिद ॾांहुं छा लाइ कोन था अचनि? अल्लाह जे घर ॾांहुं छा लाइ कोन था अचनि? पंहिंजी मिसाल वठूं था, पंहिंजी ज़ात जो मिसाल खणूं था। जेकॾहिं पंहिंजे दर ते केरु अचे, दरवाज़े ते अची केरु सॾु करे फलाणा अचो, पाण न अचो, हुजूं बि घर में ॿुधूं बि सही सॾु, पर पाण न अचो। वरी ॿिए दफ़ो सॾु करे, वरी टे दफ़ो सॾु करे, केॾो बि मुहताज मुफ़लिस फ़क़ीर ऐं नादार हूंदो, नाराज़ थी हलियो वेंदो, चवंदो थी हिन लाइक़ी कोन्हे त हिन खे सॾु कयो वञे। मूं केतिरा दफ़ा सॾियो आहे, मुंहिंजे सॾ ते कोन आयो आहे। हिकु आम इंसान जे सॾ ते को आम इंसान कोन थो अचे त नाराज़गी आहे। अल्लाह जा बानो कुझु त ख़्यालु करियो। हयाल सलाह अल्लाह जो सदा, अल्लाहु अकबर रब्बुल आलमीन जो सदा, अल्लाहु अकबर जी सदा, हयाल फलाह जी सदा अल्लाह रब्बुल आलमीन जी तरफ़ा इहा सदा है। सही बुखारी जा जुमला आहिनि, सही मुस्लिम किताबुल जिहाद जा जुमला आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बि मैदान जिहाद में निकिरंदा हुआ, अॻियां को ॻोठ, को इलाइक़ो, का बस्ती, के रवासी ईंदा हुआ, पाण पंहिंजे सहाबा ऐं मुजाहिदीन खे चवंदा बीहो, इंतज़ारु करियो, फ़िलहाल हिन ॻोठ ते हमिलो कोन थींदो, एसी ताईं त इंतज़ारु कंदासीं, निमाज़ जो वक़्तु थींदो। जेकॾहिं आज़ान जो आवाज़ अची वियो त इहो ॻोठ निमाज़ी माण्हुनि जो ॻोठ आहे, लिहाज़ा इन ते हमिलो कोन थींदो। पर जेकॾहिं आज़ान जो आवाज़ न आयो त इन ते हमिलो थी वेंदो। मुसलमानों, अल्लाह जी रज़ा ख़ातिर रब्बुल आलमीन से मोहब्बत कंदे, इन दिल में अल्लाह कबुल हाकिमीन जो ख़ौफ पैदा कंदे, अल्लाह जे दर ते मोटी अचो।
अल्लाह कबुल हाकिमीन के दर ते मोटी अचो अल्लाह की तरफा जॾहिं बि सॾ थे ये मस्जिद आबाद असांजे ॻोठ जो इलाइक़े जो असांजे ख़ानदान जो को हिकिड़ो फ़र्द बि बेनमाज़ी न हुजे अचो नमाज़ सां ईअं मोहब्बत करियो नमाज सां ईअं मोहब्बत करियो जीअं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहब्बत कई आहे। अम्मा आयशा रज़ियल्लाहु अन्हा फरमाई थियो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मरीज़ आहिनि मर्ज़ जी शिद्दत आहे मर्ज़ जी शिद्दत में पंध हली कोन था सघनि ॿ सहाबा किराम खे घुराइनि था हिकिड़ो हथु हिकिड़े सहाबी जे कुल्हे ते आहे ॿियो हथु ॿिए सहाबी जे कुल्हे ते आहे अली अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे वठी मस्जिद ॾांहुं हलनि था। अम्मा फरमाइनि थियूं मुंहिंजी निगाहुनि इहो मंज़र ॾिठो मूंखे अॼु बि इहो मंज़र यादि ईंदो आहे मूंखे ईअं लॻंदो आहे जीअं त इहो मंज़र मुंहिंजे साम्हूं आहे हाण ऐं हींअर बि इन मंज़र खे ॾिसी रही आहियां। वारिजल्लाहु तक़ुत्ताने अलल अर्ज़ इमामुल अंबिया जे कदमनि खे खॾण जी ताक़त बि कोन हुई इमामुल अंबिया जा पेर मुबारक ज़मीन ते निशान ठाहींदा गहलजंदा वञनि पिया तॾहिं बि मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद में वञी नमाज़ पढ़नि। इमामुल अंबिया जा कुल्हनि ते रखियल हथड़ा बि कुझु ॿुधाइनि था ज़मीन ते गहलजंदड़ पेर बि को सबक़ ॾियनि था उन्हनि पेरनि जे ज़रिए जेके निशान ठहिया उहे बि के सबक़ ॾियनि था। मर्द जी शिद्दत जे आलम में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद में तशरीफ़ फरमा थिया उम्मतियो इहो अचण बि को पैगाम आहे ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारो तव्हां ज़ख़्मी हुजो तव्हां परेशान हाल हुजो तव्हां अमराद जी शिद्दत में ज़ख़्मी थी वञो तॾहिं बि ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारो नमाज़ न छॾिजो जमात सां नमाज़ न छॾिजो नमाज़ सां एतिरी मोहब्बत हुजे। अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु जा फरमान ख़िताब ऐं जुमला चवनि था ही नमाज़ जूं अदाऊं त मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सेखारियल अदाऊं आहिनि इन्हनि जो ख़्यालु कजो इन्हनि जो भरम रखिजो इन्हनि जी हिफ़ाज़त कजो इन्हनि जा पाबंद रहिजो जेकॾहिं पाबंदी कयो त तव्हां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ते आहियो पर जेकॾहिं छॾे वियो बेनमाज़ी थी वियो मस्जिदूं ख़ाली थी वियूं नमाज़ी घटि थींदा विया तव्हां नमाज़ूं छॾे ॾींदव त तव्हां यकीनन गुमराह थी वेंदो। पोइ अॻिते हिकिड़ो ईमान अफ़रोज़ मंज़र ॿुधाइनि था पंहिंजे दौर जो मंज़र हींअर त ॾिसण में कोन थो अचे मुमकिन है किथे हूंदो वल्लाहु आलम बिस्सवाब। अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाहु अन्हु मंज़र ॿुधाइनि था फरमाइनि था वलक़द रअयतुना अन्न रजुला युहादा फरमाइनि था मूं उहो मंज़र बि ॾिठो हुयो के माण्हू खे हलण जी ताक़त कान हूंदी हुई इस्तिताअत कान हूंदी हुई ॿिनि माण्हुनि खे घुराईंदो हो उन्हनि जे कुल्हनि ते टेक ॾींदो हो टेक ॾियण खां बाद मस्जिद में वञी जमात सां गॾु नमाज़ पढ़ंदो हो ऐं अॻिते फरमाइनि था वमा यतख़ल्लफ़ु अनि सलाह इल्ला मुनाफ़िकुन असां चवंदा हुआसीं नमाज खां जमात खां जेको शख़्स पोइते रहिजी वियो आहे उहो शख़्स पको मुनाफ़िक़। मुसलमानों सोचो ख़्यालु करियो आहियूं सभु मुसलमान आहियूं सभु ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारा मुंहिंजी दुआ है रब्बुल आलमीन सभिनी खे तौफ़ीक़ अता फरमाए पर कुझु त पंहिंजे हाल ते रहम करियो कुझु त पंहिंजे अहल वयाल ते रहम करियो कुझु त पंहिंजे बचनि ते रहम करियो। ॿारु गाह न करणु वञे तॾहिं बि दड़का ॾींदा आहिनि ॿनी जो कमु न थिए तॾहिं बि दड़का ॾींदा आहिनि स्कूल जो होमवर्क न थिए तॾहिं बि दड़का ॾींदा आहियूं मामूली नंढड़ा हलकड़ा दुनियावी कमु हूंदा नाराज़ थी वेंदा आहियूं मुंहिंजे पुटड़े ईअं छो कोन कयो आहे तुंहिंजो लफ़्ज़ जिगर नमाज़ कोन पढ़ंदो आहे छा मूंखे कॾहिं अहसासु थियो क़ुरान कोन पढ़ंदो आहे छा कॾहिं अहसासु थियो उन नमाज़ सुन्नत मुताबिक़ कोन सिखी आहे छा कॾहिं अहसासु थियो सहाबा किराम खे नमाज़ सां एतिरी मोहब्बत आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा ॿ सहाबी ऊंदाही राति में चौकी ॾियनि पिया नमाज़ तहज्जुद जो टाइम थियो आहे हिकिड़ो सहाबी नमाज़ जी इब्तिदा करे थो के दुश्मन तीर हलायो जिस्म में लगो रत जा कतरात वही निकता पर नमाज अञा जारी आहे ॿियो तीर जिस्म में लगो आहे नमाज अञा जारी आहे टियों तीर जिस्म में लगो आहे नमाज अञा जारी आहे हे नमाज ख़त्म करे त ख़त्म करे सघे थो मुख़्तसर करे त मुख़्तसर करे सघे थो पर हिन पंहिंजी नमाज खे मुकम्मल कयो आहे। घर में सुतल साथी सुजाग थियो चवणु लॻो अब्बाद ही छा थी वियो एॾा ज़ख़्म लॻा एतिरो रत वियो ईअं तव्हांजे जिस्म में तीर लॻी विया
ही ज़ख़म ही तकलीफ़ ही दर्द ही सब तव्हां बर्दाश्त करे विया आहियो, पंहिंजी निमाज़ के ख़त्म करियो हा, मुख़्तसर करियो हा। मुसलमानों जवाब छा मिलियो? काश उहा लज़्ज़त, उन लज़्ज़त जो को हिस्सो पाण खे बि नसीब थी पवे। फरमाइनि था, ए मुंहिंजा साथी, हिकु सूरत पढ़ियुमि पे क़ुर ॾे, दिल बर्दाश्त कोन कयो त हिन खे अध में छॾियां रुको में हलियो वञे। छा त मोहब्बत हुई निमाज़, केतिरी मोहब्बत हुई क़ुर सां, केतिरी मोहब्बत हुई क़ियाम सां ऐं तिलावत सां। तॾहिं त अर्श रब फरमायो आहे, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, या अय्युहल मुज़म्मिल, ए चादर वेहण वारा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, क़ुमिल लैला इल्ला क़लीला, रात जो क़ियाम कंदा करियो पर कुछ थोरो क़ियाम कंदा करियो। निस्फ़हु व मिनकुस मिन्हु क़लीला, पूरी अध रात तहज्जुद पढ़ंदा करियो या अध रात खां कुछ घटि करे छॾियो। औ ज़िद अलैहि, या अध रात खां वधीक क़ियाम करियो। वरतिलिल क़ुरआन तरतीला, क़ुरान खे आहिस्तगी सां सुठे अंदाज़ सां पढ़ंदा करियो। अल्लाहु अकबर। इमामुल अंबिया आहिनि, उंदाही जो रातियूं आहिनि, तहज्जुद जा लम्हात आहिनि, निमाज़ में बीठा आहिनि, तवील क़ियाम आहिनि, तवील क़िराअतूं आहिनि, ड्रिघा रुकू आहिनि, ड्रिघा सजदा आहिनि। छा त दुआउनि जो अंदाज़ आहे, छा त तिलावत में मिठास आहे, छा त आजिज़ी निबड़ जा अंदाज़ आहिनि। साहबे फरमाइनि था, गॾु बीहां थो अल्लाह के नबी सां गॾु तहज्जुद पढ़ां, फ़क़रा सूरतुल बक़रा, अल्लाह के नबी सूरतुल बक़रा पढ़ी आहे। मूं सोचो सो आयतूं पूरियूं थींदियूं रुकू में वेंदा, फ़मज़ा पर अल्लाह जा नबी अॻिते पढ़ण लॻा। वरी मूं सोचो सूरह बक़रा पूरी थींदी त रुकू में वेंदा, फ़क़रा सूरतुन निसा, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी सूरह निसा शुरू कई आहे। मूं सोचो भला इहा सूरत ख़त्म थींदी त पाण रुकू में हलिया वेंदा, फ़क़रा सूरत आल इमरान, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सूरह आल इमरान पढ़ी आहे। हिकु रकात में तकरीबन 5.25 सिपारा पढ़िया आहिनि मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वरी तिलावत जो अंदाज़ कहिड़ो आहे, जेकॾहिं आयत रहमत, अल्लाह जे नेमतुनि ऐं अल्लाह जे रहमतुनि जा तज़किरा थिया, इमामुल अंबिया रुकिजी विया, बीह रहिया, चवण लॻा, अल्लाह मूंखे अता कया, अल्लाह ही तुंहिंजी रहमत जो बयान आहे, मूंखे ज़रूरु ॾिजां। अल्लाह इन रहमत में मुंहिंजो हिसो बि हुजणु खपे, अल्लाह इन नेमत में मुंहिंजो हिसो बि हुजणु खपे। पर जेकॾहिं अज़ाब जी आयत खां गुज़रिया, अल्लाह जे नाराज़गी जे तज़किरे खां गुज़रिया, चवण लॻा, अल्लाह मूंखे बचाए, अल्लाह इन अज़ाब खां मूंखे महफ़ूज़ रखिजां। कॾहिं पाण बि अहिड़ी पढ़ूं का नमाज़, कॾहिं पंहिंजी बि निमाज़ सां ईअं मोहब्बत हुजे, कॾहिं पंहिंजो बि अहिड़ो क़ियाम हुजे, कॾहिं पाण बि क़ुर जी ईअं तिलावत करियूं। पर मुसलमान हुया तॾहिं मुमकिन आहे जॾहिं ही दिल, हिन दिल जी चार दीवारी, ही सीनो, ही वजूद अल्लाह जे मोहब्बत सां भरियल हुजे। जॾहिं क़ुर जी तिलावत असां पंहिंजे दिल में महसूस कयूं, जॾहिं क़ुर जी तिलावत जो मफ़हूम पाण सम्झी सघूं, वा इबादुर रहमानिल्लज़ीना यमशूना अलल अर्ज़ि हौना व इज़ा ख़ातबहुमुल जाहिलूना क़ालू सलामा वल्लज़ीना यबीतूना लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। रब्बुल आलमीन फरमाए तो रहमान जा बंदा तो हैं जिन्हनि जा ॾींहं आजिज़ी में गुज़रनि था, निबड़त में गुज़रनि था। कंहिं जाहिल सां मुकालमो थी वियो, कंहिं गुनहगार साम्हूं अची वियो, कंहिं गुनाह जी महफ़िल मां गुज़र थी वियो, वॾी इज़त ऐं तकरीम सां सलाम चई उतां गुज़री हलिया विया, पंहिंजो दामन बचाए विया, पंहिंजी हिफ़ाज़त करे विया, निगाह जी हिफ़ाज़त करे विया, ज़ुबान जी हिफ़ाज़त करे विया। न हिननि जी गुनाहनि सां यारी आहे, न गुनाह वारनि सां यारी आहे, न गुनाह सां को ताल्लुक़ आहे, न गुनाह जी महफ़िल सां हिननि जो को ताल्लुक़ आहे। इज़त सां गुज़रनि था, गुज़री हलिया वेंदा आहिनि। इहे ॾींहं जूं अदाऊं आहिनि। पर अल्लाह तुंहिंजे बंदनि जूं रातियूं भला कीअं गुज़रंदियूं आहिनि। फरमाई यबीतूना लिरब्बिहिम सुज्जदा, मुंहिंजे बंदनि जूं रातियूं सजदे में गुज़री वेंदियूं आहिनि। सूरह फुरक़ान आहे। मोबाइल हलाइण वारा भाइरो, छा ख़्याल आहे पंहिंजूं रातियूं किथे गुज़रंदियूं? गुनाहनि में रातियूं गुज़ारण वारा मुसलमानों, पंहिंजूं रातियूं किथे गुज़रंदियूं आहिनि? हे रब पंहिंजे बंदनि जो तज़किरो करे रहियो आहे। यबीतूना लिरब्बिहिम सुज्जदा, मुंहिंजा बंदा पंहिंजूं रातियूं सजदनि में गुज़ारे छॾींदा, व क़ियामा, क़ियाम में गुज़ारे छॾींदा। इहे अदाऊं,
ये अंदाज, ये रातियों, ये तवील तहज्जुद, तवील सजदा तना त अर्श रब नबी ने सहाबा जी ने लफ्ज़ में तारीफ किया, फरमाई मुहम्मदुर रसूलुल्लाह, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहु अशिद्दाउ अलल कुफ़ार, जेके नबी जा साथी हैं काफ़रन ते वॾा सख़्त आहिनि, रुहमाउ बैनहुम पाण में वॾा रहम दिल आहिनि। अल्लाह वो कीअं नज़र ईंदा आहिनि, अल्लाह उन्हनि जी सुञाणप कहिड़ी आहे, अल्लाह उन्हनि खे भला कीअं सुञाणे सघंदासीं, उन्हनि जा बहितरीन नुमाया किरदार कहिड़ा आहिनि, उन्हनि जी सुठी कारकर्दगी कहिड़ी आहे। रब्बुल आलमीन फरमाए थो तराहुम रुक्अन सुजदा, ॾिसण वारा जॾहिं नबी जे सहाबा खे ॾिसंदे, जॾहिं नबी जे साथियुनि खे ॾिसंदे, नबी जा साथी तोखे रुकू में नज़र ईंदा या सजदे में नज़र ईंदा। इते खुटी वई ज़िंदगी सियासत में, इते सॼी ज़िंदगी गुज़री वई तिजारत में, इते सॼी ज़िंदगी गुज़री वई कारोबार में, अल्लाह रहम करे हिते सॼी ज़िंदगी गुज़री वई नाफरमानी में। ऐं ॿिए पासे पैगंबर जा सहाबा अल्लाह फरमाए थो जनाब ॾिसंदे वो रुकू में नज़र ईंदा, उस सिद्धे में नज़र ईंदा, सीमाहुम फी वुजूहिहिम मिन असरि सुजूद। अल्लाह फरमाए थो जॾहिं मुंहिंजे नबी जे साथियुनि खे ॾिसंदो, उन्हनि जी पेशानी ते तव्हांजी जीअं नज़र पवंदी तव्हां ॾिसंदो ही त सजदे करण वारा, इन्हनि जे पेशानियुनि ते सजदे जा निशान मौजूदु आहिनि। ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारो पंहिंजो मुआशिरो बि मुसलमाननि जो मुआशिरो आहे, नबी जे उम्मतनि जो मुआशिरो आहे। अज़म करियो, हिकु दरख़्वास्त आहे, हिकिड़ो पैगाम आहे, हिकिड़ो अर्ज़ आहे, हे बहस का रस्म कोन्हे, हे अल्लाह जी इबादत जी महफ़िल आहे। सभु आया आहियूं ॿुधण जी नीयत सां आया आहियूं, इस्लाह जी नीयत सां आया आहियूं। अज़म करियो अॼु खां पोइ का निमाज़ कोन छॾींदासीं इंशाअल्लाह। अज़म करियो, मज़बूत इरादा हुजनि त हाणे नाफ़रमानी जी ज़िंदगी कोन गुज़रंदी, गुनाह खे अलविदा त गुनाह ॿारनि खे बि अलविदा। दुनिया छा थी करे इन सां असांजो को सरोकार कोन्हे, असांखे इहो ॾिसणो आहे त मुंहिंजो रब मूंखे छा थो चए, दुनिया छा थी करे इन सां असांजो को ॾियणु वठणु कोन्हे। असांखे इहो ॾिसणो आहे त महबूब मोहम्मद जो हुकुम छा आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सही बुखारी जा अल्फाज़ आहे, साद रज़ी अल्लाह अन्हु खे उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु कूफा जी महफ़िल में घुरायो आहे, ए साद भला निमाज़ कीअं पढ़ाईंदा आहियो, निमाज़ जो अंदाज़ कहिड़ो आहे, निमाज़ पढ़ाइण जो तरीक़ो कहिड़ो आहे, तव्हां क़ौम जा इमाम बाहियो, सियासतदान बाहियो, अॻवान बाहियो, उहो दौर केॾो अज़मत वारो दौर हो। सियासतदान मस्जिद में इमाम हूंदा, हुक्मरान मस्जिद जो इमाम हूंदो, खलीफ़ो मस्जिद जो इमाम हूंदो, हत्ता के खलीफ़तुल मुस्लिमीन अमीरुल मोमिनीन सां गॾु जेकॾहिं सवाल करियो क़ुर ऐं हदीस पढ़ण वारनि खां, उलमा खां सवाल पुछियो, मुसलमाननि जे हुक्मरान जो जेकॾहिं टियों को वॾो लक़ब हूंदो त इमाम हूंदो, खलीफ़तुल मुस्लिमीन या अमीरुल मोमिनीन, टियों लक़ब इमाम मतिलबु हुक्मरान थींदो हो। प्राइम मिनिस्टर, प्रेसिडेंट, वज़ीर आज़म या सदर वो थींदो जेको कुरान पढ़ी सके, जेको मस्जिद में भी नमाज़ पढ़ाए सके। ऐं असांजे वज़रा खे अल्लाह रहम करे कुल अल्लाह पढ़ण बि कोन्हे। वज़ीर आज़म साहब सूरह यूसुफ जी हिकिड़ी आयत पढ़ी, उन में बि टे ग़लतियूं करे अक़वाम मुत्तहिदा में तकरीर कंदे, मुसलमानों ही असांजो मुआशिरो, ही असांजा हालात आहिनि, ही असांजो माहौल आहे। अल्लाह जी रज़ा ख़ातिर मोटी अचो, अल्लाह रब्बुल आलमीन जी रज़ा ख़ातिर मोटी अचो। छा लाइ? असांखे पंहिंजी आख़िरत ठाहिणी, का ख़बर कोन्हे, ज़िंदगी ते को भरोसो कोन्हे, कॾहिं ही ज़िंदगी ख़तमु थी वञे, कॾहिं मलकुल मौत सां मुलाक़ात थी वञे, कॾहिं ज़िंदगी जो बरंदड़ ॾींहुं हमेशह जे लाइ विसामी वञे ऐं फ़ना जी ज़िंदगी ताईं पहुची वञूं, मौत जा क़बर जा मुसाफ़िर बणिजी वञूं। रब्बुल आलमीन फरमाए थो कल्ला इज़ा बलगति तराक़ी वकील मन रात, जॾहिं साह निकिरी निर्घट ताईं पहुचंदो, चवंदो आहे को दम करण वारो, वज़न्न अन्नहुल फ़िराक़, इनखे यकीन थी वेंदो दुनिया खां जुदाई जो वक़्तु अची चुको आहे। वल्तफ़त साक़ो बिसाक़, पिनी पिनी सां मिली वेंदी, इला रब्बिका यौमइज़िल मसाक़, अॼु तुंहिंजो ठिकाणो तुंहिंजे रब वटि आहे। फ़ला सद्दक़ वला सल्ला, मौत अची वई, सकरात जो मंज़र अची वियो, कफ़न हिन पाए वरितो, क़ब्रिस्तान जो मुसाफ़िर बणिजी वियो, कब्र में दफ़न थी वियो। अल्लाह फरमाए थो फ़ला सद्दक़ वला सल्ला, हिन अञा
दीन की तस्दीक कोन कया हिन अन्या नमाज व पूरी कोन पढ़ी फलासत दखा वलास ये उन्हें जो मंजर आ देखो ना फरमान ये उन्हें जो मंजर आ देखो गुनहगार रा मुसलमानों सकरात जो मंजर एड़ो दे तो रब पान सा राजी दे पान रब सा राजी हो सकरात जो मंजर एड़ो दे जी सूरह फजर में रब्बुल आलमीन जिक्र फरमायो या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना ए इत्मीनान वाला नफ्स आऊं सोचिनो इत्मीनान वाले नफ्स जो छा मतलब इते को लकब तो कोने इते को ओहदो तो कोने छा ख्याल या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना ए इत्मीनान वाला नफ्स मतलब नमाज पढ़ी है इ पानी नमाज से मुतमइन्ना इन सच गलाए नुकसान को बर्दाश्त कयो पानी सच्चाई ते मुतमइन्ना इन गुनाह छड़े को नुकसान बर्दाश्त कया इ पानी गुनाह छड़न ते मुतमइन्ना नमाज से मुतमइन ईमान ते मुतमइन कुरान की तिलावत ते मुतमइन्ना रब्बुल आलमीन फरमाए तो इरजी इला रब्बिक राज़ियतम मर्ज़िया मोट पाड़े रबना तो खुश थी तो के खुश कयो वीदो फदखुली फी इबादी वदखुली जन्नती मुझे बंधन में दाखिल थी मैंने मुझे जन्नत में दाखिल थी जेके सकरात के मंजर में एडी अजीम बिशारत मिले हो केड़ो खुश नसीबा मुसलमान यो मुमकिन तरह थी दो यो मुमकिन तरह थी दो यो मुमकिन तरह थी दो जना पान पंज वक्तन जा नमाजी बणदी वींदासीं जना पाण अल्लाह रब्बुल आलमीन मोटे ईंदासीं नमाज जा पाबंद थियो पर नमाज सां गॾु नमाज जे तरीक़े जा भी पाबंद थियो तव्हांजे हथ में नोट आ नोट ते लॻल हिकिड़ो नंबर आ उन नंबर में ग़लती आहे या फाटल आहे तव्हांजो नोट तव्हांजी करंसी कम जी कोन्हे जरा जी तस्वीर ते का लकीर लॻल आहे उहा बि कम जी कोन्हे तव्हांजे हिकिड़े नोट जा बि क़ाइदा कानून मौजूदु आहिनि मुसलमानो छा ख़्यालु आहे अल्लाह जो कानून मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तरीक़े जे लाइ कहिड़ो कानून इमामुल अंबिया ॻाल्हाइनि कानून बणिजी वञे आराम कनि या निंड कनि कानून बणिजी वञे को हुकुमनामो जारी कनि शरीयत इस्लाम बणिजी वञे कंहिं शइ खां रोके छॾे तॾहिं शरीयत इस्लाम बणिजी वञे दुनिया जा सभु तरीक़ा गॾु करियो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जो मुक़ाबिलो कोन्हे सभु अंदाज़ सभु नमूना गॾु करियो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे अंदाज़ जो को बि मुक़ाबिलो कोन्हे केरु आहे जेको मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अंदाज़ सां मुक़ाबिलो करे कॾहिं कोन थो थी सघे अज़म करियो नमाज़ बि पढ़णी आहे ऐं गॾोगॾु मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते पढ़णी आहे सही तरीक़ो मिलंदो किथे सभिनी जा अंदाज़ पंहिंजा आहिनि सभिनी जा तरीक़ा पंहिंजा आहिनि सभिनी जी पग ऐं पग जा रंग पंहिंजा आहिनि सभिनी जूं मस्जिदूं पंहिंजियूं आहिनि सभिनी जा अंदाज़ पंहिंजा पंहिंजा आहिनि अचो अॼु पैगाम सभिनी खे छॾियो मोटूं था मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमांदा खणो त सही बुखारी हदीस नंबर 732 हा 736 हा वेंदे 739 ताईं सब जो सब हदीसूं रफुल यदैन सां ताल्लुक़ रखनि थियूं सही बुखारी किताब अज़ान बाबु रफुल यदैन फी तकबीरतिल ऊला ॿियो हवालो सही बुखारी किताब अज़ान बाब इला ऐन यरफा ॿियो हवालो सही बुखारी किताब अज़ान बाबु रफुल यदैन इदा कब्बरा व इदा रकअ व इदा रफअ चौथो हवालो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम की हदीस किताब से बुखारी किताब अज़ान बाब रफ़िल यदैन इदा क़ाम मिन रकअतैन सभनी में लिखल वाज़े लिखल का लिखल गाल तो कोने का मख्फी गाल तो कोने का मुश्किल गाल तो कोने तो हम पाण पढ़ी सको था बल्कि आम समझा तो प्राइमरी पढ़ल तालिब इल्म पढ़ी सके तो इतने वाज़े हवाला मौजूद है तो रफ़ुल यदैन मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सुन्नत मुसलमानों छा ख्याल जॾहिं नालो ईंदो मुझे पैगम्बर एक अहम गाल ॿुधाए रहियो मुमकिन आहे तव्हांखे केरु परेशान करे छॾे जॾहिं नालो वठंदो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुंहिंजा भाउ चवंदा मनसूखा ख़तमु थी वियो
तव्हां सां मुनाज़िरो आहे, नऊज़ुबिल्ला सुम्मा नऊज़ुबिल्ला, पैगंबर जी सुन्नत सां मज़ाक़ थींदा त मक्खी उॾारण जे बराबरि आहे। पैगंबर जी सुन्नत जी गुस्ताखी थी वई त नऊज़ुबिल्ला घोड़े जे पुछनि वांगुरु आहे। नबी जे अंदाज़ सां ईअं केरु मज़ाक़ कंदो आहे के मुसलमान जो ज़मीर त बर्दाश्त कोन थो करे सघे। छा ख़्यालु आहे जॾहिं इमामुल अंबिया जो नालो आयो साम्हूं इख़्तिलाफ़ था, नाराज़गियूं थियूं, फ़िरक़ावारियत में माण्हू तक़सीम थी विया, पर जॾहिं नालो आयो के इमाम जो, जॾहिं रफ़ुल यदैन करण वारो ईअं चवे ऐं इन करे रफ़ुल यदैन करियां थो त इमाम शाफ़ी रहमहुल्लाह रफ़ुल यदैन कंदा, हाणे चवंदो सही आहे, तरीक़ो हिकिड़ो आहे, अंदाज़ हिकिड़ो आहे, रफ़ुल यदैन जो टाइम बि हिकिड़ो आहे। इख़्तिलाफ़ छा जो आहे? नालो आहे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, थी नाराज़ थो थिए, नालो आहे इमाम जो, थी ख़ुशि थो थिए। सम्झ में अचे थो नाराज़गी केॾे वञे पई मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नाराज़गी जो रुख केॾे आहे इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾांहुं। आऊं रफ़ुल यदैन करियां थो इमाम मालिक रहमहुल्लाह कयो आहे, आऊं रफ़ुल यदैन करियां थो इमाम अहमद बिन हंबल रहमहुल्लाह कयो आहे, त सही आहे। हाणे मनसूख बि कोन्हे, हाणे एतिराज़ बि कोन्हे, हाणे मुनाज़िरो बि कोन्हे, हाणे का अलॻि तक़सीम बि कोन्हे। अल्लाहु अकबर, ही त अकुलमंदी जी ॻाल्हि आहे, ही त आम फ़हम जी ॻाल्हि आहे। इमामुल अंबिया जे नाले सां नाराज़गी छो आहे? नबी जी सुन्नत सां नाराज़गी छो आहे? हदीस जे हवाले सां नाराज़गी छो आहे? मुसलमानों, जॾहिं खां हिन मुआशरे में तक़लीद आई, जॾहिं खां हिन मुआशरे में तक़लीद आई आहे, अइम्मा जो एहतराम पंहिंजी जाइ ते, अइम्मा जो एहतराम ऐं इज़्ज़त पंहिंजी जाइ ते, पर जॾहिं खां तक़लीद आई आहे तॾहिं खां मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जी अहमियत ख़तम थी वई। ॿी दावा, साईं चारई हक़ ते तव्हां ग़लति आहियो, चार इमाम हक़ ते अवां ग़लति आहियो, चारई हक़ ते आहिनि। इमाम शाफ़ी रहमहुल्लाह रफ़ुल यदैन कंदा, उहो सही आहे, पोइ आउं ग़लति चवां। इमाम अहमद बिन हंबल रहमहुल्लाह रफ़ुल यदैन कंदा, चारई हक़ ते, पोइ आउं ग़लति चवां। इमाम मालिक रहमहुल्लाह रफ़ुल यदैन कंदा, अवां जो चवण आहे चारई हक़ ते, त पोइ आउं ग़लति चवां। आम फ़हम ॻाल्हि आहे, हिकिड़ी जनरल ॻाल्हि आहे जेका असांजे ॿाहिरनि जी ज़बान ते बि अचे थी। मुसलमानों, ख़ुदा उलमा जे तबके सां मां मुखातिब आहियां, अहले तक़लीद सां मां मुखातिब आहियां। ख़ुदा उम्मत मोहम्मद सल्लल्लाहु ते रहम कयो, इन सादे सूदे मुसलमाननि ते रहम कयो। तव्हां क़ुरान पढ़ियल आहियो, ही अवाम अनपढ़ियल आहे, हिननि ते रहम कयो। तव्हां हदीस पढ़ियल आहियो, ही अवाम अनपढ़ियल आहे, हिननि ते रहम कयो। हिननि जे दिलि में मोहम्मद सल्लल्लाहु जे अंदाज़ सां मोहब्बत, हिननि जे दिलि में सुन्नत नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत आहे, हिननि खे सुन्नत नबवी सम्झायो, इनके हदीस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम समझायो। मुसलमानों, चवण वारा चवनि था मनसूख आहे, पर ही त सभु जा सभु रफ़ुल यदैन कंदा। कंहिं चयो साईं तव्हां वटि सहाबा जो अदाऊं कोन आहिनि, सुरल कुबरा बेहक़ी खणूं था, अबू बकर रज़ियल्लाहु अन्हु रफ़ुल यदैन कंदा, पढ़ी आऊं मुतमइन थींदो आहियां, मुंहिंजी निमाज़ उहा आहे जेका इमामुल अंबिया जी निमाज़ आहे ऐं अबू बकर रज़ियल्लाहु अन्हु जी निमाज़। इमाम बहकी जो किताब अल खिलाफियात खणूं था, नज़र अचे तो उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु रफ़ुल यदैन कंदा, दिल मुतमइन थींदी आहे। मुंहिंजी निमाज़ वो आहे जेका उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु जी निमाज़ आहे। हदीस जा किताब खणूं था, सुनन खणूं था, अली रज़ियल्लाहु अन्हु जी निमाज़ मिले थी, अली रज़ियल्लाहु अन्हु रफ़ुल यदैन कंदा। मुंहिंजी निमाज़ वो आहे जेका अहले बैत जी निमाज़ आहे, अहले बैत सां मोहब्बत करण वारो, सहाबा किराम सां मोहब्बत करण वारो। नबी जे कंहिं बि सहाबी रफ़ुल यदैन के कोन छॾियो आहे, कंहिं बि सहाबी रफ़ुल यदैन खां बग़ैर निमाज़ कोन पढ़ी आहे। पोइ असां छो छॾे वियासीं? असां छा लाइ छॾे वियासीं? सेवण में जुमे पढ़ाइण खां पोइ हिकिड़े अहल हदीस भाउ सां मुलाक़ात थी, हुन मूंखे चयो साईं मुंहिंजे अहल हदीस जो किसो ॿुधी पोइ वञ। चए थो को ख़तीब कोन मिलियो, को मुफ्ती कोन मिलियो, सही बुखारी पढ़ंदे पढ़ंदे ॻोल्हियां पियो मुंहिंजी निमाज़ किथे आहे, मुंहिंजी निमाज़ जो तरीक़ो किथे आहे, मुंहिंजी निमाज़ जो अंदाज़ किथे आहे जेका मूं नंढपिण खां सिखी आहे। नियत कयां थो निमाज़ जी वास्ते अल्लाह ताला जे। चए थो इन खां वठी मूं तलाश करणु शुरू कई, कावड़ बि अचे पई, पंहिंजो पाण ते बि नाराज़ थियां पियो, माइटनि ते बि नाराज़ थियां पियो, त हीउ छा थी वियो? मूंखे पंहिंजी निमाज़ त कोन थी मिले,
माइटन जी सिखारियत ते नमाज कोन थी मिले, पर बी नमाज है जेका सही बुखारी में मौजूद आ, बिन किताबन में मौजूद आ। चे तो नमाज के बारे में बुखारी शरीफ में मौजूद सब हदीस प्रिंट करियां तो प्रिंट में खणी चवां तो को भी मुफ्ती ॿुधायो तो फलाणे फ़िरक़े जो मुफ्ती आ जेको अहले हदीस कोने, सेवण जो वॾे में वॾो मुफ्ती आ। चे तो आउं वञा तो वॾे अदब एहतराम सां सही बुखारी जो हदीसो रफ़ुल यदैन जो हदीसो साम्हूं रखां तो, चवां तो सही मुफ्ती साहब पूरे सेवण में अवां जो ॾिस मिलियो आहे, अवां मुफ्ती आयो, मुंहिंजी रहनुमाई करियो, ही हदीसूं आउं खणी आयो आहियां, ॿुधायो ही सही आहिनि या अवां सही आहियो, हिननि में लिखियल नमाज सही आहे या अवां जे तरीक़े वारी नमाज सही आहे। चे तो अॻियां मुफ्ती साहब जो जवाबु इहो, ही सही आहे पर आउं हनफी आहियां, आउं कोन थो कयां। अल्लाहु अकबर। छा तो मोहम्मदी न आहीं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा तो नबी जो उम्मती न आहीं, छा तोखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो पसंदि कोन्हे, छा तोखे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नमाज पसंदि कोन्हे, छा तोखे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अंदाज़ पसंदि कोन्हे, जंहिंजे बारे में साद रज़ियल्लाहु अन्हु उमर रज़ियल्लाहु अन्हु खे जवाबु ॾींदे चयो, ए उमर जेकॾहिं तव्हां पुछो आहे मुंहिंजी नमाज़ कीअं आहे, आउं चवां तो मुंहिंजी नमाज़ उहा आहे जेका मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नमाज़ आहे। वला आलो फी मक़ददई तो रसूलुल्लाह, ए उमर जे अंदाज में, जे तरीक़े में, जे नमूने मिसाल में मूं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे अंदाज़ के इख्तियार कयो आहे, तो उमर मुंहिंजो बि कानून ॿुधी छॾियो, मुंहिंजे ईमान जो तक़ाज़ो ॿुधी छॾियो, कुल दुनिया हिकिड़े पासे थी वञे, मूंखे दुनिया जी का बि परवाह कोन्हे, मूंखे तरीक़ो घुरिजे त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो घुरिजे। मौजूद तबरानी जी रिवायत आहे, उक़बा रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था, हिकु दफ़ो रफ़ुल यदैन करण सां 10 नेकियूं मिलनि, हिकु दफ़ो रफ़ुल यदैन करण सां 10 नेकियूं मिलनि थियूं, जेके असांजा भाई रफ़ुल यदैन नथा कनि, केॾी वॾी नेकी खां महरूम थी चुका, केतिरे माण्हुनि खे महरूम करे चुका आहिनि, केतिरे माण्हुनि खे हिदायत खां परे वठी वञी चुका आहिनि। मुसलमानो हेॾे उम्मत ते रहम कयो, इन सादे सूदे मुसलमाननि ते रहम कयो, इनके तरीक़ो सिखारियो, इनके अंदाज़ वो सिखारियो जेको मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन के सिखारे। इन नबी जो अदाऊं आहिनि, ये रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अदाऊं आहिनि। अर्श रब जो कसम आहे, मुंहिंजे महबूब मुहम्मद जी हिकिड़ी हिकिड़ी अदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾी अज़मत वारी अदा, वॾी अज़मत वारी अदा आहे। ऐं हाणे आख़िरी बार आख़िरी उज़र सही मञूं था सुन्नत, तस्लीम करूं था सुन्नत, तस्लीम करूं था तव्हां सही आहियो, तव्हां दुरुस्त आहियो, पर जे छॾियूं त नमाज़ थी वेंदी, तस्लीम करूं त सुन्नत आहे, पर जेकॾहिं छॾे ॾियूं त नमाज़ थी वेंदी। अहिड़े ॿारनि खे आउं मुख़्तसर जवाबु ॾींदो आहियां त मुंहिंजा भाउ महबूब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ऐं अंदाज़ खे इख़्तियार कबो आहे, कॾहिं छॾिबो कोन्हे। तव्हां छॾण जी ॻाल्हि कीअं कई, तव्हां तर्क करण जी ॻाल्हि कीअं कई, अवां मुखालिफ़त जी ॻाल्हि कीअं कई। फला व रब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूका फीमा शजरा बैनहुम, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रब जो कसम आहे, हे ऐसी ताईं मोमिन न थी सघंदा जेसी ताईं पंहिंजे इख़्तिलाफ़ जो फ़ैसिलो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां वटि खणी कोन्हे। उनखां पोइ ॿियो मसइलो फातिहा ख़ल्फ़ुल इमाम जो मसइलो, मुंहिंजे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी केॾी बहितरीन अदा, केॾा बहितरीन अहकामात, सहाबा किराम जा बहितरीन अहकामात मौजूदु आहिनि। अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु पंहिंजी महफ़िल में, पंहिंजी तलबा जी मजलिस में मौजूदु आहिनि, सेखारनि पिया, ॿुधाइनि पिया हदीस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॿुधाईंदे ॿुधाईंदे इहा हदीस ॿुधाइनि था, ला सलात लिमन लम यक़रा बिफ़ातिहतिल किताब, जंहिं सूरह फातिहा न पढ़ी उनजी नमाज़ कोन्हे। पुछण वारो पुछे थो अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु, जेकॾहिं असां इमाम जे पुठियां हुजूं त पोइ? अबू हुरैरा फरमाइनि था, हा इमाम जे पुठियां हुजो तॾहिं बि सूरह फातिहा खे पढ़ंदा करियो। छाजे लाइ पढ़ो, छो पढ़ो, सबबु कहिड़ो आहे, सवाबु केतिरो आहे, मक़ाम कहिड़ो मिलण वारो आहे, सूरह फातिहा पढ़ण जी हैसियत ऐं रुतबो छा आहे, केॾी इज़त वारी हदीस आहे। फातिहा पढ़ण वारो तव्हांखे मुबारक,
सूरह फातिहा पढ़ण वारो ता खुश नसीब आयो, तहां के मुबारक हुजे। अल्लाह के नमाज की तौफीक दे, सुन्नत से मोहब्बत करण की तौफीक अता फरमाए। अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु फरमाइन था मु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का बुझो अल्लाह ताला फरमाए तो मतलब के हदीस कुदसिया कसम तो सलात बैनी व बैन अब्दी बेनिस्फैन मो नमाज के पांडे विच में ऐं पांडे बाने ने विच में बिन हिस्सन में तकसीम कयो आ। बंदो पढ़े तो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन ऐं अल्लाह चवां तो हमदनी अब्दी मोने बंदे मुनी हमद बयान कया। बंदो पढ़े तो अर्रहमान अर्रहीम ऐं जवाब ॾींदे चवां तो अस्ना अलैहि अब्दी मोने बंदे मुनी सना बयान कया। बंदो पढ़े तो मालिक यौमिद्दीन ऐं चवां तो मजदनी अब्दी मोने बंदे मुनी बुज़ुर्गी बयान कया। बंदो पढ़े तो इय्याका नअबुद व इय्याका नस्तईन अल्लाह से इबादत को तो नहीं करना है, मदद भी तू खा घुरंदा है। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो हाज़ा ली व लिअब्दी मा सल ऐसी ताईं जेको बंदे पढ़ियो वो मोंडे लाए हुयो। हाण जेको बंदो घुरंदो वो बंदे जे लाए। मुसलमानों सोचो तो सही, अल्लाह फरमाए तो हाज़ा बैनी व बैन अब्दी हे तो मोंडे बंदे ऐं मोंडे विच जो मामलो है। छा ख्याल आहे? अल्लाह फातिहा पढ़ण वारे नमाज़ी सां केॾी मोहब्बत कंदो। इमाम इब्नुल क़य्यिम रहमहुल्लाह वरी प्यारी ॻाल्हि लिखी, चवनि था ए नमाज़ी ए फातिहा पढ़ण वारा जॾहिं तूं पढ़ंदो आहे न अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, जॾहिं इन आयत जी इंतहा ते पहुची वञा न रुकजी सोचजा ही उहा आयत पढ़ी अथमि त इन आयत जो जवाबु मूंखे मुंहिंजो रब ॾियण वारो आहे। आऊं पढ़ां पियो अल्लाह मूंखे जवाबु ॾींदो। रुकजी रुकजी पढ़ंदो कर, आहिस्ता आहिस्ता पढ़ंदो कर, का जल्दबाज़ी न कंदो कर। वरी जीअं अॻिते पढ़ंदो वञी ईअं आहिस्ता आहिस्ता पढ़ंदो वञा। छा लाइ त तूं पढ़ी रहियो आहे, अर्श रब तोखे जवाबु ॾेई रहियो आहे। पोइ बंदो पढ़े थो इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन आमीन। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो हाज़ा लिअब्दी व लिअब्दी मा सल ए मुंहिंजे बंदे लाइ, मुंहिंजे बंदे जेको मूंखां घुरियो उहो बंदे खे अता करे छॾियो। मुसलमानो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी लिबास ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो अंदाज़ो ऐं तरीक़ो अॼु हिन महफ़िल मां सिखी वई। नमाज जी भी पाबंदी कंदासीं ऐं नमाज जे अंदाज़ में मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अंदाज़ जी पाबंदी कंदासीं। मां दुआ करियां तो खुलूस से दिल सां इहा दुआ आरज़ी ऐं निबड़नि जे अंदाज़नि में इहा दुआ अल्लाह रब्बुल आलमीन मुंहिंजो अवां जूं नमाज़ूं क़बूल फरमाए, दुआऊं क़बूल फरमाए। अल्लाह मूंखे अवां खे उन्हनि बंदनि में शामिल फरमाए जेके नबी जी इक़्तिदा ऐं इत्तिबा में ज़िंदगी गुज़ारनि था ऐं क़यामत जे दिहाड़े रोज़े कौसर जा मुस्तहिक़ बणिजी वेंदा। आमीन। व आख़िर दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।